कचहरी करण जॾहिं मां लंगर खणी हलंदो हा त इंगे रब सां कचहरी कंदो वेंदो हा। मुंहिंजी अम्मा साण पई ॿुधाए हिकिड़े ॼाणे मुंहिंजो बाबा साईं हुसैन घोट सब्दो रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़े हथ ते लसी आ हिकिड़े हथ में मानी आ लठे मुबारक कच्छ मां पाण अॻिते ब विखूं हलिया हवेली पाक में नज़र मथे आ पाण बीही रहिया 10-15 मिंट गुज़री विया ॿियो केरु वेझो कोन पियो अचे। असांजी ॾाढी अम्मा साणे बाबा साईं जे वेझो आई अची बाह में हथ विधई अलाए छा राज़ आ हे वज़न आ हथनि जे मथां लसी आ मानी आ साईं बीही रहिया हले पर यार जो दीदार पियो हले। जेॾीमहिल अम्मा वॾी अची बाह में हथ विधो साईं साईं पाण निहारे अखियुनि में पाणी आयो रोवन था ओ बीबी साहब इहो छा कई अॼु मदीने वारे घोट रब जो दीदार पे करायो। सुभान अल्लाह मुझे साईं हो जा साईं सुभान जोर जोर सां जो सुभान मुर्शिद हुसैन हथ मथे करे हां ओ मुंहिंजा मुर्शिद हुसैन हो दंग वारा हो करूंडिया वारा तुझा सजे मुल्क में हने सोहणा नारा मुझा मुर्शिद हुसैन हो करूंडिया वारा हो दंग वारा तुझा हल अरशन फरशन में हो तारा तुझे दरबार जो करबला सा कनेक्शन मिलियल आ तुझे दरबार जो मदनीय घोट मदीने वारे सां करंट मिलियल आ तुझा वाइदा मुरीदन खे ॾियनि था फ़ाइदा मुंहिंजा हुसैन घोट तुंहिंजा हन सॼे मुल्क में नारा नारो करणु मुर्शिद हुसैन जो अल्लाह वारनि खे त ख़ौफ़ न आहे मुंहिंजे मुर्शिद पाक फरमायो मुंहिंजे मुरीद खे मौत जी सख़्ती कान थींदी। साढा 9 ॾिठो आहे।